साईं गुलाम रज़ा साईं एहसन साईं एजाज साईं टोटल सादात अली फ़ुक़रान साईं गुलमन साहब असांजो तमामु मोहतरम आहे ऐं अफ़सोस जो मक़ाम आहे सिंध जे जेके पाण खे अदीब था सॾाइनि उन्हनि जी ख़ामोशी क़ाबिल मज़मत आहे। जॾहिं शेख अयाज़ लाइ कुझु चयो थो वञे त सभु उभा थियो था वञनि। जेकॾहिं अमर जलील लाइ केरु ॻाल्हाए थो त सॼी दुनिया उथियो थी वञे। माना हिननि जो पंहिंजा मफ़ादात वापसि था आहिनि न। लतीफ़ हेॾी वॾी हस्ती आहे पंहिंजे मफ़ादनि लाइ त इस्तेमालु था कयो लतीफ़ खे। लतीफ़ साईं काइनात जो रहबर आहे। आलम तूं आबाद करी हीअ त आलम लाइ बि आहे न जे रहमतुल आलमीन रिसालो मोहम्मद जिन रहमतुल आलमीन आहिनि हीअ त ख़ैरुल आलमीन आहे। हीअ आलमीन लाइ ख़ैर पियो घुरे। हिन जे लाइ कंहिंजे को मथे ते जूं कुले ते जूं कोन थी सिरे। असां सख़्तु मज़ामत था कयूं हुन जे इन अमल जी। सिंध हुकूमत सां मुताबिक़ो था कयूं साईं तव्हांखे लतीफ़ साईं जे ई धरतीअ ते तव्हां हुकमरानी पिया कयो तव्हां उन जो नमक पिया खायो। तव्हां हेॾो बदतमीज़ मिनिस्टर खे अञा काबीना में रखियो वेठा आहियो। हिनखे फौरन बरतरफ़ कयो। जेको कमदार छा आहे सरदार छा कोन्हे कमदारी पियो करे। महिरबानी करे हिनखे हिन उहिदे तां बरतरफ़ कयो हिनखे मुअतल कयो। न त असीं पटिशन कंदासीं हाई कोर्ट में। हिन जेको कदो अमल कयो आहे हिन पंहिंजे लतीफ़ साईं लाइ हीउ थींदो केरु आहे। लतीफ़ लाइ चए त औकात तूं थींदो केरु अहिड़े लतीफ़ जो औकात थो पुछी। लतीफ़ जो औकात ॾिस जे हीअ फ़क़ीर रही हिननि खे ख़बर आहे लतीफ़ छा आहे। लतीफ़ जी औकात लतीफ़ त हीअ चए थो पाछाई न पाणी आहे सरतियूं सुईअ साण हिन जी बादशाही ते अखि कोन थी ॿुधे। ढके उगाड़नि खे कीअं न ढकियाई पाण ॿीहर जा पी ॼाण इबर जो साहिब खे हू सुई जो मुंहिंजी नज़र में वधीक आहे। तूं त दरबार ई आहीं। लतीफ़ साईं दरबार आहे जिते बादशाह हाज़ुरी ॾींदा रहिया आहिनि। ग़ुलाम शाह कलोड़ो दरबार हिन हाज़ुरी ॾींदो हीउ रोज़ो ग़ुलाम शाह कलोड़े बादशाह जो ठाहिरायल आहे। तो वांगुरु दरबारी वज़ीर जो कोन्हे ठाहिरायल। पोइ तूं पढ़ छो थो चाढ़ी ते अची सिंध हुकूमत जो नुमाइंदो करे मेले मथां तूं आयो आहीं न तूं महिमान ख़ासि थी तो कहिड़े हैसियत सां माना पेनू फ़क़ीर जो चादर ते पढ़ चढ़िया आहिनि। पोइ त तूं पिनणो हेॾे लूसी केरु आहीं तूं केरु आहीं। पोइ चादर तो माना पिनणे ते पई चाढ़ी पिनणा तूं पंहिंजे पिन जिन खां पिनी पियो जो हराम जी कमाई तुंहिंजो पेट भरिजी वियो आहे। तुंहिंजी ज़ुबान कंट्रोल में कोन्हे। दुआ कयो त असांजी ज़ुबान कंट्रोल में हुजे ऐं दिमाग़ जो साथ ॾे। जे दिलि जो साथ न न त असीं अञा कुझु न लूचता कोन कंदासीं। असीं लतीफ़ साईं नंढा फ़क़ीर आहियूं। हिकिड़ो लफ़्ज़ में इनशाला मूंखां ग़लति कोन निकितो हूंदो पर उहो बि इन जो कर्म आहे। हिन जे सदके हिन जो असांजे साम्हूं वेठो आहे। न त असां अहिड़ो नथा ॻाल्हायूं जो मिनिस्ट्रीअ ते भई मिनिस्ट्री आहे छा हिते मिनिस्ट्री छा ज़ाल चीफ ऑफ आर्मी स्टाफ हो न प्रेसिडेंट हो न खणी गद्दार हो पर जुती लाइ हुते ईंदो हो। परवेज़ मुशर्रफ ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे ख़बर हुई जेकॾहिं अफ़सोस आहे असांखे मोहतरमा हुजे हा त हीअ पंहिंजे उहिदे ते बरक़रार कोन रहिया। अॼु असां सिंध निधन कया मोहतरमा असांजी वही हली आहे पर उन जो खून आहे बिलावल में। असां यकीन आहे त बिलावल भुट्टो हिन बदतमीज़ मिनिस्टर खे बरतरफ़ कंदो ऐं पंहिंजे काबीना मां बरतरफ़ कंदो। या